मीर मूंसां तुंहिंजे साम्हूं आहे, जेको कुझु ॻाल्हाइणो आहे जल्दी ॻाल्हाए वठो। 5 मिंट अथव, मां मोटी थो अचां। मूसा 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 ज़ालिम मूसा, पाण त न झुकियो, पर मीर खे बि हिन काल कोठरी में छिके आयो। मीर याद है मूं तोखे छा चयो त जेकॾहिं मां गुम थी वञा त मुंहिंजा पेरा न खणजांइ, जेकॾहिं मुंहिंजा पेरा खणंदे त इहे पेरा थाणे जे कंहिं लाकअप में मिलंदा या कंहिं काल कोठरी में। जेकॾहिं उतां बि मायूसी थिए त सिधो कब्रिस्तान हलियो अचिजांइ। पर मूंसां मां छा कयां? मां बेवड़ो आहियां, दोस्त जे मरण जो इंतज़ार नथो करे सघां। दोस्त खे काश नथो चई सघां त दोस्त जे मरण खां पोइ उन जी क़बर ते वेही माज़रत कयां, ईअं चवां माफ़ कजांइ मूसा, मां कुझु न करे सघियसि। इन ई करे मूसा कब्रिस्तान में पहुचण खां पहिरियां ई मीर हिते तो वटि पहुची वियो। देर करे छॾी मीर, ॾाढी देर करे छॾी, छो त हिन महिल मूसा जी क़बर दुश्मननि खोटे तैयार करे छॾी। बसि हाणे हुन क़बर में हिन मूसा खे लाहिण जी देर आई आहे। तूं हाणे मूसा जे लाइ कुझु बि नथो करे सघे। मूसा मूसा मूसा, देर ई सही, पर मां अची थी वियसि न, छो त मीर तोखे पंहिंजे सॻे भाउ खां घटि न आहे चाहियो। ये पंहिंजो हमदर्दियूं ॾेखारणु बंदि कर मीर, ऐं पंहिंजे मक़सद ते अच। मूसा तोखे मौत जे मुंहुं मां कढाइण जे लाइ मां हिते पहुतो आहियां। मौत जो वक़्तु मुक़ररु थियल हूंदो, हुनखे केरु टारे नथो सघे, केरु बि हुनखे पोइ ते हटाए नथो सघे। मीर खणी जो मौत खे मां नथो टारे सघां मूसा, पर हिन मुसीबत मां तोखे छॾाए सघां थो। मीर नवाब वटि पंहिंजे ज़मीर जो सौदो घणे में कयो अथई, जो हिते मूंखे धोखे ॾियण लाइ पहुतो आहे। मूसा मूसा मूसा, आखिर तोखे मूं ते कॾहिं भरोसो थींदो? तुंहिंजी इन नफ़रत ई त मूंखे अॼु हिते पहुचायो आहे। असांजे विच में हिन नफ़रत जो बुनियाद कंहिं रखियो? मीर ॿुधाए मूंखे, कंहिं रखियो? कंहिं मुंहिंजे घर में बुरी नज़र विधी? कंहिं मुंहिंजे घर खे बर्बाद कयो? कंहिं मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे? ॿुधाए त सही न मीर। बस मूसा बस, जेकॾहिं मां तुंहिंजो गुनहगार आहियां न, पोइ हितां आज़ाद थियण खां पोइ भले सिधी बंदूक मूंखे मुंहिंजे सीने में हणजांइ, मुंहिंजो खून तोखे माफ़ हूंदो। जेकॾहिं हिन काल कोठरी में वेही असां पंहिंजा मसला रखंदासीं त उहे कॾहिं बि हल कोन थींदा। हितां आज़ाद थियण खां पोइ तोखे जेके फ़ैसिला करणा आहिनि कजांइ, संगतीअ साम्हूं सभु मसलो हल थी वेंदो, ऐं मां तोखे पंहिंजो हर पाउ पलांद ॾींदुसि। बाक़ी हिते हिन मसइले ते न ॻाल्हाए, जंहिं मक़सद लाइ मां आयो आहियां सिर्फ़ु उन ते ॻाल्हाए। मञा थो मीर, तूं हिते सची नियत सां मूंखे छॾाइण जे लाइ पहुतो आहीं, पर तुंहिंजे पोयां नवाब जा नेक इरादा न आहिनि। हू सिर्फ़ु तो मां मक़सद कढण थो चाहे। मूसा, मां तोखे हिते हिन क़बर मां कढण जे लाइ पहुतो आहियां। तोखे आज़ाद कराइण खां पोइ जेकॾहिं नवाब खान मूंखे मारे बि छॾे थो न, त मूंखे ॾुख न थींदो। चङो, मूंखे इहो ॿुधाए त हाणे कहिड़े शर्तुनि सां नवाब खान मूं मां हथ कढंदो? नैना खे नवाब खान जे हवाले करणो पवंदो। ॿी असां वटि का बि वाट न आहे मूसा। छा चई मीर? तूं तो चवीं त मां नैना खे मौत जे मुंहं में धिके पंहिंजी ज़िंदगी बचायां? मूसा, असां वटि ॿी का वाट न आहे। हाणे नैना खे
हुनजी क़िस्मत जे हवाले करणो ई पवंदो। फिर को इन्हीअ ॻाल्हि जे करे तूं ऐं मां पाण में कोन था ठहूं। जेकॾहिं मां नैना जी ज़िंदगी कुर्बान करे पंहिंजी ज़िंदगी बचाए वठां त पोइ बाक़ी ज़िंदगी ही मूंसां पंहिंजो कंध खणी जी सघंदो? पर जेकॾहिं नैना जी ज़िंदगी खे बि बचायो वञे पोइ त मूंसां तोखे एतिराज़ न थींदो न। ज़ालिम आहे मीर, नवाब वॾो ज़ालिम आहे। वो ज़ालिम तोसां वाइदो बि कंदो और पोइ पंहिंजे वाइदे तां फिरी बि वेंदो। उनखे छा कंदे? छा कंदे? नवाब खान खे कीअं रोकणो आहे ऐं नैना जी ज़िंदगी खे कीअं बचाइणो आहे मूंसां इहो तूं मूं ते छॾे ॾे। अगरि तोखे मूं ते भरोसो आहे तूं पंहिंजे परवस जी ॻाल्हि न कर मूंसां मीर, न कर मूंसां। खे वाह जे मथां को बि भरोसो न। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।